नाज़रीन, सरारी शहर के खानगी अल-फलाह ब्राइट फ्यूचर इंग्लिश ग्रामर स्कूल के प्रिंसिपल गुलाम सरवर मंगसी पारां सालियानी रिजल्ट अनाउंस सां गॾु सकाफ़ती रंगारंगी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में बेहतरीन परफॉर्मेंस पेश कई। प्रोग्राम की शुरुआत कलाम पाक के तिलावत सां कई वई, जंहिं बाद नात शरीफ, क्विज, कंपेयरिंग स्पीच सॉन्ग्स ऐं स्टेज ड्रामन समेत ॿिया बेहतरीन ऐं दिलचस्प मुक़ाबला कराया विया। क़यामत अचणी आहे, तूं मान रुगो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। मरणो हर हिकु माण्हूअ खे, पर ईअं असां न मरंदासीं। का आग लॻाए वेंदासीं, पोइ ॿारनि ॿारे ॾींदासीं। समूरन मुकाबलन के फैसले करण लाइ उस्ताद मीर मोहम्मद लिगारी, उस्ताद अमीर बख्श डायरी और उस्ताद इकबाल अहमद मंगसी बतौर जज मुकर्रर थियल हुआ। प्रोग्राम में मेहमान खुसूसी सियासी समाजी अगवान काशिफ खान मंगसी, सरकारी स्कूलन के हेड मास्तरन उस्ताद असगर अली जरदारी, उस्ताद गुलाम अली उजण, उस्ताद मोहम्मद बख्श डायरी, उस्ताद अमीर बख्श डायरी, उस्ताद मंसूर अहमद सियाल, उस्ताद नवाब मंगसी, उस्ताद इकबाल अहमद मंगसी, उस्ताद अब्दुल्ला मंगसी और अल-फलाह ब्राइट फ्यूचर स्कूल के वाइस प्रिंसिपल आसिफ अली सुमरो, उस्ताद इकबाल अहमद मल्ला, उस्ताद सज्जाद खासकेली, उस्ताद मोहम्मद रफीक उमरानी समेत शागिर्दन के वालिदीन पारां शिरकत कई वई, जिते अगवाणन ऐं आयल मेहमानन प्रोग्राम मुतलक ॻाल्हाईंदे चयो त हिन प्रोग्राम की जेतरी तारीफ़ कजे घट है। ही प्रोग्राम असांजे उम्मीदन खां भी वधीक हो। स्कूल जा ॿार तमाम घणा टैलेंटेड आहिनि, जंहिंमें उस्तादन की वडी मेहनत है जो ॿारन खे तालीम सां गॾोगॾु अहिड़ियुनि सरगर्मियुनि लाइ पिण तैयार कयो अथनि। अल-फलाह स्कूल के सराड़ी के एनुअल प्रोग्राम में जेकी एक्टिविटीज़ रखियूं वयूं आहिनि, जेकी ऑर्गेनाइज़ कयूं वयूं आहिनि ऐं जेका कंपेयरिंग जो परफॉर्म कन पिया, उन समेत जेका भले वो डांसिंग सॉन्ग एक्टिविटीज़ हुजन, क्विज कॉम्पिटिशन हुजन या कुछ स्पीचीज़ अचणियन, पर जेकी बॉडी लैंग्वेज, जेको कॉन्फिडेंस लेवल स्टूडेंट्स जो मूं हिते ॾिठो आहे या शागिर्दनि जो, त मूंखे पाण खे एक्सपेक्टेड न हो। पहिरीं दफ़ा हिननि जे एनुअल प्रोग्राम में आयो आहियां हिननि जे इन्विटेशन ते, ऐं इंशाल्लाह हाणे हू इनवाइट कनि न कनि, पर हाणे हुननि सां दोस्त जिन जो स्कूल रन कनि पिया, जेका टीचर सभिनी सां हुजाए, इंशाल्लाह हर साल आऊं ईंदुसि बि सही, अटेंड बि कंदुसि। ऐं तमामु मूंखे घणी ख़ुशी थी, छो त 10-15 साल पहिरीं सराड़ी जी जेकी असां वटि पोजीशन हुई एजुकेशन जे हिसाब सां या स्कूल्स जे हिसाब सां, त तालीम जो उहो मयार कान हो सराड़ी जो, ऐं मूंखे एतिरी एक्सपेक्टेशन न हुई त ॿारनि जो जेको आहे या शागिर्दनि जी इन बॉडी लैंग्वेज, कॉन्फिडेंस लेवल ऐं एक्टिविटीज़ ॾिसी करे त एतिरी ग्रूमिंग हिते थिए पई सराड़ी में। ऐं अञा चवंदुमि त हिते इंटर स्कूल हिकिड़ो हूंदो आहे, ठीकु आहे स्कूल जे अंदरि एक्टिविटीज़, पर इंटर स्कूल जेका ॿिया स्कूल्स आहिनि हिते,
त साईं सरवर साहब के भी चवंदुसि, सरवर मक्सी साहब के, ॿियनि दोस्तनि के बि त इंटर स्कूल एक्टिविटीज़ करायूं वञनि। उनमें भले उहे स्पीच डिबेट कॉम्पिटिशन्स हुजनि, तोड़े जेको आहे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स हुजनि, पर इंटर स्कूल में छा आहे त अञा ज़ोर हर को लॻाईंदो पंहिंजे स्कूल जे नाले जे लाइ। उहे शागिर्द हुजनि, तोड़े हुननि जा उस्ताद हुजनि या प्रिंसिपल हुजनि, त हर को पंहिंजे स्कूल जे लाइ ज़ोर बढ़ंदो, नालो थिए ऐं उहे कॉम्पिटिशन खटनि, त उहे हिकिड़ा सुठा मुक़ाबला रहंदा इंशाअल्लाह इन फ्यूचर में। वेझर में ई आउं कोशिशि कंदुसि त अहिड़ा प्रोग्राम्स बि हिते रखिया वञनि, ऑर्गेनाइज़ कया वञनि। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त सरारी में अल फलाह ब्राइट ग्रामर फ्यूचर जेको स्कूल आहे सो पंहिंजे शानदार कारकर्दगीअ सां 1 नंबर ते अचे पियो। ऐं सरारी जहिड़े शहर में ही अहिड़ा इवेंट मुनक़द करे घटि में घटि उन हिकिड़ो को शानदार रवायत उन खे जियारियो आहे। ऐं निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियूं जेके इन स्कूल जो शानदार कारकर्दगी जो मज़र आहिनि ऐं स्कूल जी इंतिज़ामिया उस्तादनि जी सख़्तु महिनत जो इहो मज़र आहे जो अॼु अल फलाह ब्राइट ग्रामर फ्यूचर स्कूल में जा ॿारड़ा जेको पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे त ॿारनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। इन स्कूल जी इंतिज़ामिया शाल सदा तरक़ी कंदी रहे ऐं असांजा नंढा शागिर्द अॻिते वधंदा रहनि। जीअं त हर साल जीअं हिन साल बि अल फलाह स्कूल जी तरफ़ां ही प्रोग्राम असां मुनक़द कंदा आहियूं पंहिंजे ॿारनि जे एप्रिशिएशन जे लाइ। ऐं उन्हनि में जेके ॿार मुख़्तलिफ़ सेगमेंट में हिसो वठंदा आहिनि ऐं ॿिया जो काफ़ी सेगमेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ असां ॿारनि खे कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे स्टेज ते आणियूं, जीअं हुननि जे हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल बिल्डअप करे सघूं। ॿारनि में सिर्फ़ु इहो मक़सदु न आहे की सिर्फ़ु ॿारनि खे पढ़ाइजे, ॿारनि खे स्टेज ते आणिजे। जीअं 1 मैन शो तमामु जेको आहे सो ॾुखे में ॾुखो कमु आहे। 1 मैन शो हिकिड़ो माण्हू स्टेज ते अची तव्हांखे परफॉर्मेंस करे कॉन्फिडेंस ॿार जेॾी महिल इन में वधे थो न त ऑटोमेटिकली ॿार जो हिकिड़ो चाह पैदा थियो, शौक़ु पढ़ाई में पैदा थिए थो ऐं माइट ॾिसे थो, उन जी दिलि ख़ुशि थिए थी त मुंहिंजो ॿारु माना स्टेज ते आयो, 1 मैन शो थी आयो उन में। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त तइलीम सां गॾोगॾु ॿारनि खे पंहिंजे तहज़ीब जे बारे में ॿुधायूं। हीउ जेको डे आहे असांजो एवॉर्ड सेरेमनी जो रिज़ल्ट अनाउंस डे ऐं उन सां गॾु कल्चर डे सभु ॿई करे मल्हायो आहे ऐं तमामु बहितरीनु आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿारनि हिसो वरितो आहे ऐं सुठा जेका परफॉर्मेंस बहितरीनु तरीक़े सां ॿारनि सुठो परफॉर्मेंस कयो आहे। ऐं असां बिल्कुलु पंहिंजे तरफ़ां असांजा जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी महिनत आहे उहे बि ख़ुशि आहिनि, पेरेंट्स बि ख़ुशि आहिनि। इन ॻाल्हि तां मीडिया वारनि ख़ासि करे तव्हां मोहम्मद उस्मान मल्लाह ऐं अदयार तव्हांजी टीम जो तमामु घणो थोराइतो आहियां। वॾी महिरबानी तव्हांजी। ही जेको अल फलाह स्कूल आहे इहो तारीख़ी स्कूल आहे, सरारी जो हिकिड़ो माया नाज़ इदारो आहे। 2002 खां मुंहिंजे ख़्याल में ही जेको आहे पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पियो, जेके काफ़ी प्रिंसिपल्स जेके आहिनि उहे जेके हेड रही चुका आहिनि, जंहिंमें आऊं बि शामिलु हुअसि। पर हिन खे संवारण में जेको सरवर जो किरदारु आहे उहो तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे। ॿारनि जी जेका सेल्फ कॉन्फिडेंस आहे उनखे बहाल करण जे लाइ, उन्हनि खे वधीक जेको आहे इम्प्रूव करण जे लाइ अल फलाह तमामु बहितरीनु किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं उन खां पोइ हिन स्कूल जा जेके ॿारड़ा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहे यूनिवर्सिटीज़ में मेहरान यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी ऐं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस, अच्छा उन खां पोइ इस्लामाबाद जो जेके यूनिवर्सिटी आहिनि उन्हनि में बि बरसर तालीम आहिनि। तव्हां अॻे दफ़े शायदि आया हो, तव्हां ॾिठा जिन छोकिरनि स्पीचूं कयूं पिए काफ़ी अॻिते जेको तव्हां प्रोग्राम ॾिठा हुआ, उहे छोकिरा हींअर यूनिवर्सिटियुनि में पोजीशन होल्डर्स आहिनि। हीअ तमामु बहितरीनु हिकिड़ो ॾिसो तालीम असांजी काफ़ी पोइते थी चुकी आहे, सिंध जी तालीम जो रेशो तमामु पोइते आहे। पर जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम कया वेंदा ऐं सरकारी ऐं प्राइवेट स्कूलनि जी कॉम्बिनेशन सां त इहा ॿारनि में असांजे में इम्प्रूव ईंदी। इंशाल्लाह पंजाब ऐं KP के ऐं इस्लामाबाद जी जेका तालीम रेशो आहे असां इंशाल्लाह उनखे बि क्रॉस कंदासीं। थैंक यू। ही प्रोग्राम तक़रीबन असांखे महीनो थियो आहे, असां पंहिंजे स्कूल जे प्रोग्राम जी तयारी कराए रहिया आहियूं ऐं उन में असांजा जेके मोहतरम उस्ताद साहिबान आहिनि मुख़्तलिफ़ टास्क उन्हनि खे ॾिना विया, कंहिंखे डांस जो कंहिंखे ॾिनो वियो, कंहिंखे स्पीच जो, कंहिंखे सॉन्ग्स जो ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि क्विज़ कॉम्पिटिशन मूं वटि हुयो। मां जेको आहे सभिनी उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहियां त हुननि तमामु घणी महिनत करे ॿारनि खे अॻिते आंदो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿारनि में तमामु घणो कॉन्फिडेंस आहे। ऐं ईअं ई असां अॻिते हली असांजी इहा कोशिशि रहंदी त अॻिते हली अहिड़ा प्रोग्राम करायूं ऐं जेको आहे ॿारनि जो टैलेंट बि ज़ाहिर थींदो। उन सां असांजे इदारे जो जेको आहे सुठो जेको आहे तइलीम जे लाइ असां इहो चवंदासीं त माना असांजे स्कूल में तमामु घणी बहितरीनु तइलीम आहे ऐं असां माना शुक्रगुज़ार आहियूं साईं ग़ुलाम सरवर मंगसी जा जेको साईं आनर आहिनि स्कूल जा मालिक आहिनि
ऐं साईं मंसूर जेको आहे असांजो साथ ॾींदो आहे। उहो पाण HM आहे बिरोई कॉलोनी में, ऐं उहो असांजे स्कूल खां पोइ असांजो साथ ॾींदो आहे तइलीम में। ऐं असां इंशाअल्लाह ताला अॻिते बि ईअं कोशिशि कंदासीं ऐं प्रोग्राम कराईंदा रहंदासीं। थैंक यू। प्रोग्राम में सिंधी कंपेयरिंग में पहिरीं पोजीशन उज़मा ज़रदारी, उर्दू कंपेयरिंग में पहिरीं पोजीशन फरहाना मंगसी, इंग्लिश कंपेयरिंग में पहिरीं पोजीशन गुल मोहम्मद बिरोही जिन खई, जॾहिं त नात शरीफ़ में पहिरीं पोजीशन मोहित बिरोही, इंग्लिश स्पीच में पहिरीं पोजीशन इरम ज़रदारी, सिंधी स्पीच में पहिरीं पोजीशन वासिफ अली ज़रदारी, उर्दू स्पीच में पहिरीं पोजीशन मुदस्सर अली मंगसी, क्विज कॉम्पिटिशन में पहिरीं पोजीशन हसन रज़ा मशहूरी, डांस में पहिरीं पोजीशन नौशीन मंगसी, स्टेज ड्रामे में पहिरीं पोजीशन फुरकान अली मंगसी जिन खणी आयल मोज़िज़ मेहमाननि काशिफ खान मंगसी, प्रेस क्लब सरारी जे सदर मोहम्मद उस्मान मला, फिदा हुसैन ज़रदारी, मेहदी रज़ा मरी ऐं उस्ताद साहबान जे हथां इनाम वसूल करे खूब दाद हासिल कयो। जॾहिं त स्कूल जे प्रिंसिपल गुलाम सरवर मंगसी पारां मोज़िज़ मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिण ॾिना विया। आख़िर में पाकिस्तान जे क़ौमी तराने सां प्रोग्राम जो इख़्तिताम कयो वियो। Hey